بسم الله الرحمن الرحيم. اعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. الحمد لأہلہ والصلاة والسلام علی اہلہا. اما بعد فقد قال اللہ سبحانہ وتعالی فی قرآن الکریم وهو اصدق الصادقین. بسم اللہ الرحمن الرحیم. یا ایہا الذین آمنوا کتب علیکم الصیام کما کتب علی الذین من قبلکم لعلکم تتقون. ناظرین کرام و سامعین محترم، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. ناظرین کرام، اج جی گفتگو جو عنوان ماہ مبارک رمضان جی فضیلت ہے، ان جے کرے سرنامہ کلام میں سورۃ البقرہ جی ایک مشہور ۽ معروف آیا ماں جے ساموں تلاوت کئی سے. انشاءاللہ ان آیت تے گفتگو کندا سے. پہریاں اساں اج ماہ مبارک رمضان جی فضیلت کے بیان کندا سے. فضیلت ان کرے جو رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن پہنجے زمانے میں شعبان المعظم جے آخری جمعے جے خطبے میں ماہ مبارک رمضان جی ایک فضیلت بیان کئی ہوئی. رمضان جی روزن جا جے ثواب ماہ مبارک جی فضیلت رسول اللہ بیان کئی. ان کرے آؤں بچایا تو پہنجے ناظرین ۽ سامعین جے لائے وہ خطبو جو رسول اللہ پنجے اصحاب جے وچ میں ॾिनो हुयो उन खे बयानु कजे. हीउ ख़ुतबो तमामु तवील ख़ुतबो आहे ऐं इनशाअल्लाह इन ख़ुतबे जूं असां कुझु तवील हुजण जे करे कुझु प्रोग्राम कंदासीं. पोइ जेकी प्रोग्राम थी सघिया इनशाअल्लाह. इन ख़ुतबे खे उयून अख़बार रज़ा में शेख सदूक अलैहिर्रहमा ऐं वसाइल शिया में शेख हुर्र आमली, बिहार में ऐं ॿियनि तमामु वॾियूं वॾियूं किताबूं जेके असांजे मसादिर आहिनि उन्हनि में थोरनि इख़्तिलाफ़ लफ़्ज़नि जे इख़्तिलाफ़ सां मौजूदु आहे. आउं जेको हीउ ख़ुतबो पढ़ां थो पियो हे उयून अख़बार रज़ा में आहे. बिल्कुलु इन जी हदसना मोहम्मद बिन बकर बिन नुकाश खां शेख सदूक अलैहिर्रहमा रिवायत खणी करे इमाम रज़ा ताईं, इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम खां हीउ सिलसिलो हलंदे जनाब अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब ताईं पहुचे थो. मौला कायनात अमीरुल मोमिनीन फरमाइनि था, इन रसूल अल्लाह खतबना ज़ात यौमिन. मौला फरमाइनि था रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम हिकु ॾींहुं असांखे ख़िताब कयो. उन ख़िताब में जेको रसूल अल्लाह ख़ुतबो ॾिनो आहे उहो हीअ आहे. मौला फरमाइनि था, फ़क़ाल अय्युहन्नासु अन्नहु क़द अक़बल इलैकुम शहरुल्लाहि बिल बरकति व रहमति वल मग़फ़िरति. हज़रत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम पंहिंजे असहाब जे मजमे में, पंहिंजे मञण वारनि पंहिंजे कलमा गो जे मजमे में रसूलुल्लाह माह मुबारक रमज़ान जी फ़ज़ीलत खे बयानु कंदे फ़रमाइनि था, अय्युहन्नास, ऐं लोगो, ऐं इंसानो, तव्हां ॾांहुं अची रहियो आहे क़द अक़बल इलैकुम शहरुल्लाह, तव्हां ॾांहुं अल्लाह जो महीनो अची रहियो आहे. ऐं फ़क़ति शहर नथो अचे, हथें ख़ाली नथो अचे, बल्कि हू शहर, उहो महीनो, उहो माह मुबारक पाण सां गॾु टे तुहफ़ा खयूं थो अचे, टे इनाम खयूं थो अचे. बिल मग़फ़िरत, बिल रहमत वल मग़फ़िरत. रसूलुल्लाह फरमाइनि था त जीअं ई शहर अचे थो पियो त उनजी पहिरीं जेको तुहफ़ो आहे तव्हांजे लाइ बिल बरकत, बरकत सां गॾु अचे थो. वर रहमत, रहमत सां गॾु अचे थो. वल मग़फ़िरत, ऐं मग़फ़िरत सां गॾु अल्लाह जो महीनो तव्हां ॾांहुं अचे थो पियो. इन टिनी जुमलनि मां बि वाज़े इहो थिए थो त जेको महीनो तव्हां ते अचण वारो आहे इहो महीनो हिकु त बरकत सां गॾु आहे, ॿियो रहमत सां गॾु आहे, टियों मग़फ़िरत सां गॾु आहे. ऐं असांजे मुआशिरे में हमेशह कोशिशि हूंदी आहे अलाह साईं असांजी मग़फ़िरत फ़रमा,
अलाह साईं असां ते रहमत फरमा, अलाह साईं असां ते बरकत नाज़िल फरमा। रसूलुल्लाह फरमाइनि था इहे टई शयूं तव्हां ॾांहुं माहे मुबारक रमज़ान खयूं थो अचे। अॻिते ख़ुतबे में नबी फरमाइनि था शहरुन हुव इंदल्लाहि अफ़ज़लु शुहूर, ही जेको महीनो अचे थो पियो इहो महीनो अलाह जे नज़दीक ॿियनि 11 महीननि खां अफ़ज़ल महीनो आहे। व अयामुहु अफ़ज़लुल अयाम, हिन महीने जा ॾींहं ॿियनि महीननि जे ॾींहंनि खां अफ़ज़ल आहिनि। व लयालीहे अफ़ज़लुल लयाली, हिन महीने जूं रातूं ॿियनि महीननि जे रातुनि खां अफ़ज़ल आहिनि। नबी फरमाइनि था व साआतुहु अफ़ज़लु साआते, हिन महीने जूं घड़ियूं, हिन महीने जा लम्हा, हिन महीने जा सात ॿियनि महीननि जे घड़ियुनि लहज़नि लम्हनि खां अफ़ज़ल आहिनि। इंशाअल्लाह हे जेको प्रोग्राम आहे मुख़्तसर आहे, इन जे करे ख़ुतबे के ते रखूं था, वरी ॿिए प्रोग्राम में इन जातऊं इंशाअल्लाह हे ख़ुतबो शुरू कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।